नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक्त असीं तव्हांखे खिपरो में ख़बर ॾींदा हलूं त खिपरो जी सिविल अस्पताल में रोड ते क़ाइम गटरनि जा ढकण न हुजण ऐं सफ़ाई न हुजण जे करे गटरनि जो पाणी उथली पियो। शहरी सख़्त परेशान आहिनि, जॾहिं त खिपरो जे मेघवाड़ पाड़े में गटरनि जो गंदो पाणी घरनि में अची वियो आहे। खिपरो जे शहरनि मुतालबो कयो त इंतज़ामिया गटरनि जो पाणी कढाए, न त ॿी सूरत में सख़्त एहतजाज कयो वेंदो। टाउन कमेटी की तरफ से थोड़ी लापरवाही की वजह से पाइप टूटे हुए हर महीने ऐसा ही होता है। पाइप टूट जाते, पानी जमा हो जाता है, नालों के ढक्कन नहीं है, जिसकी वजह से बच्चा को गिरने का ख़तरा है, डाउट है। तो इसलिए बराए हम इंतज़ामिया से अपील करते हैं कि मेहरबानी करके इनके ढक्कन लगाया जाए और जो ये मेन लाइन है, जो सीवरेज का निज़ाम है, इसको बेहतर बनाया जाए और लाइनें बेहतर डाली जाए, जिसके बिना पे ये रोज़ ये मुश्किलात मोहल्ले वालों को ना हो। कभी मच्छर भी होंगे, गंदा पानी भी है, रमज़ान का महीना है, सब परेशान है। तो बराए मेहरबानी इस पे ज़्यादा से ज़्यादा तवज्जो दी जाए। जो पानी आए हर हफ़्ते हर महीने वाटर सप्लाई जो पैप फाटंदो आहे। असां गंदो पाणी ॾिसूं, हींअर बि असीं पहिरें बीठा आहियूं पानी के अंदर गंदे पानी के केर भी इनके तवजो गरीब माण्हू केर भी असां तवजो कोन थो ॾे। हिन करे असीं इल्ज़ामिया करूं था अपील, महिरबानी करे असांजे लाइ सोचनि। ऐं ॿियो ही जेको नाले जा ढकणा आहिनि, केतिरो अर्सो थी वियो, घटि में घटि अढाई 4-5 साल थी विया, चई थकी विया आहियूं। हू चवंदा मां ॿार आहिनि, हिन में रोज़ पथर उछलनि था, हीअं करनि था, हू करनि था। असीं चवंदो बाबा हिनखे बि बंदि करियो। ॿिए पासे लॻंदा आहिनि, हिकिड़े ॾींहुं में ॿिए ॾींहुं जाली लॻी, हिते हिननि खां पुछो कसम खणियो अवां जो कोई इल्ज़ामिया अचे की हिनखे घणा ॾींहं थी विया आहिनि, हिनखे ढकण ॾियनि। असां केतिरा दफ़ा चयो, बिलाक बि कोन था ॾियनि, सम्झो न। असांखे असीं चई थकी विया आहियूं। एसडीओ साहब हूंदी आयो, डीएम साहब चयो हा बाबा ॾेरायूं था, उहो चई हलियो वियो, अञा त कोन आयो वापसि। अहिड़ी तरफ़ा असां अपील था करियूं त ही हर महीने 15 ॾींहं इहो पैप टुटंदो आहे। महिरबानी करे नवां पंप लॻायो, ही पुराणनि जो जुगाड़ करे था हलायो। अॻियां जेको उन्हनि जा वाल बंदि थिए, इहो फाटी थो पवे। का बि शइ इहो 2 कलाक शहर में लाइट न हूंदी आहे त हिते इहो ई गंदगी जो हालात हूंदो आहे। इन जी महिरबानी करे इहो माना मसलो हल करे। ॾिसो था त हेॾे कचिरो अचे पियो, हिते जानवर ॿिया आहिनि, माण्हुनि जा ॿार बीमार थियनि पिया। ॾिसो त आउं चाहियां थो त भॻे दी सॾी करे जल्दी साफ़ कराए। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विज़िट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।